नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن يدعون من دونه إلا إناثا وإن يدعون إلا شيطانا مريدا. हर किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम थे, खुसूसन पंहिंजे आखिरी पैगंबर जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, माइक के ज़रिए सुनने वाली मुझे इस्लामी माँ ने भेणों, अजे न जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है तौहीद की हिफ़ाज़त कयो। जा अज़ीज़ भाइरो,
अल्लाह रब्बुल आलमीन पा मुसलमाने के जेका मिणी कता वॾी दौलत नसीब करें वो तौहीद है। इन तौहीद जी हिफ़ाज़त करणी, इन तौहीद के बचाइणो पंहिंजी मिणी कता वॾी ज़िम्मेदारी है। पां पंहिंजे पैसे के बचायूं था, पां पंहिंजे खेत्र वाड़ी के बचायूं था, पां पंहिंजे माल के बचायूं था। हर की वस्तु जंहिंमें पाला करे फ़ाइदो है उन वस्तु जी पां न्यार कयूं था, उनके पां बचायूं था। पण वो तौहीद जंहिं तौहीद में दुनिया जो अने आख़िरत ॿिन्ही जो फ़ाइदो है, वो तौहीद जंहिं तौहीद बग़ैर को पण इंसान जन्नत में दाख़िल नथो थी सके, उन तौहीद जी पां हिफ़ाज़त कई है कि ना कई, पांखे न्यारणो कुला इतरेला करे जे अज जे दौर में, अज जे ज़माने में फितना अने फसाद इतरा वधी विया आहिनि जे किनटाणे पंहिंजो तौहीद, पंहिंजो ईमान पां वटां झटिजी वञे न पांखे ख़बर पण न पए। तौहीद के ताल्लुक से अॼु ॻाल्हियूं सुवापण होना ने आंखे अहिड़ो लॻंदो पण हूंदो जे मोड़ मोड़ो तौहीद मथे ॻाल्हि कुला थिए थी। एतिरे लाइ करे थिए थी जे तौहीद जेको है ये इस्लाम जी पहली बुनियाद है। नमाज पुठिया है, ज़कात पुठिया, रोज़ा पुठिया, हज पुठिया, इन्हीं मिणी कता अॻियां तौहीद है। तौहीद ये पायो है, ये बुनियाद है। मकान पा मथे गमे एतिरो खूबसूरत बनायूं, गमे एतिरो खासो बनायूं, दीवारों मजबूत बनायूं, कलर कयूं, छित पण मजबूत वे, पण जेकॾहिं पायो ना आहे इन मकान जो की वीलियो ना आहे, किन टाणे किरी पए। तौहीद पंहिंजे मिणी अमले जी बुनियाद है। पंहिंजी नमाज, पंहिंजा रोज़ा, पंहिंजा सदका ने खैरात, पंहिंजा हज, पंहिंजूं नीकियूं जेकी टोटल आहिनि ये कबूल उनटाणे थींदियूं जिनटाणे पां वटि तौहीद हूंदो। जेकॾहिं तौहीद ना आई त तौहीद जी अपोज़िट करो है, शिरक है। पंहिंजी ज़िंदगीअ में जेकॾहिं शिरक अची वियो, पांखे ख़बर पण की न पवंदी ये शिरक अची वेंदो। बल्कि नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अख़वफ़ मा अख़ाफ़ु अलैकुम अश्शिरकुल असग़र। जंहिं वस्तु जो मूंखे मिणी कता वधारे डप है आंजे बारे में, वो शिरक असगर है, नंढो शिरक, कि ई शिरक आम अची वेंदो। ने शिरक असगर कोरे के चवाजे, रियाकारी, रियो, ॾेखाव करणो। नमाज पढ़े पियो, ॿियो को माण्हू आड़ ते ॾिसे त ख़ासी नमाज पढ़े, ॾिने जो इरादो 100 रुपया हो, पण लाउड मथे ऐलान थी पियो मुंहिंजा नाला अचनि पिया त 500 रुपया ॾियां, मुंहिंजो नालो वधारे न करे। हज करे अचां, माण्हू मूंखे हाजी चए, नेक बना, माण्हू मूंखे नेक चए। रियाकारी, ॾेखाओ, तो अल्लाह लाइ करे अमल नथो कईं तो, माण्हू लाइ करे कईं तो, ई शिरक है। अने शिरक जंहिं इंसान जी ज़िंदगीअ में अची वञे, टोटल अमल के ॿारे ने ख़त्म करे छॾे। तो केतिरा हज कए, तो केतिरियूं नमाज़ूं पढ़े, तू केतिरो नेक ने सखी वे, अल्लाह के कीअं मतलब ना आहे। तो तौहीद आहे कि ना आहे? तौहीद ना आहे, तुंहिंजो मड़ नेकियूं भरी वियूं, ख़त्म थी वियूं। पां घुरो इहो। अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे बारे में फरमाए जंहिंजो मक़ाम अने मर्तबो मिणी कता ऊंचो है। पंहिंजे नबी
मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह फरमाए ल इन अशरकत ल यहबतन अमलुक। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई पण जे कॾहिं शिरक कयो त आजा पण टोटल अमल बर्बाद थी वञे। अल्लाह अल्लाह है, अल्लाह के कंहिंजी परवाह न आहे। तौहीद खणी अचींदा ऐं कामयाब आहियो। तौहीद आ वटि न आहे, शिरक कीअं ज़रूरत न आहे कि न कुटुंब में जा आहियो, कि न क़ौम में जा आहियो, कि न ख़ानदान में जा आहियो, मूंखे कीअं ज़रूरत न आहे। क़ुरान में पढ़ो था न, तब्बत यदा अबी लहबियूं व तब, तबाह बर्बाद थी वियो। केरु बर्बाद थी वियो? अबू लहब। अबू लहब केरु तव्हांखे ख़बर आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काको। संगावती कम आ वई, कुटुंब कम आयो, कौम कम आ वई, खानदान कम आयो न। तौहीद न हो, अल्लाह ताला चए तब्बत, अबू लहब तबाह थी वियो, बर्बाद थी वियो। कुला तबाह थियो, कुला बर्बाद थियो, तौहीद न आहे। भले नबी जो काको है, पर ये संगावती न के उते कम की न अचे। पाई कयूं था न, शिरक भले थी वञे, पर मुंहिंजो सॻो जेको नाराज़ न थियणो खपे। ऐं मुंहिंजी क़ौम में जा छुटी नथो सघां, ऐं कुटुंब में जा छुटी नथो सघां, त अहिड़ी जॻह मथे हलियो वञा, अहिड़े कम में हलियो वञा जिते शिरक थींदो हुए। अच्छा मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, क़ुरान करीम जी सूरह निसा जी आयत नंबर 117 मूंखे साईं बयान कई। इन आयत में अल्लाह ताला फरमाए तो इन यदऊन मिन दूनिही इल्ला इनासा। मक्के जा मुशरिक अल्लाह के छॾे अने औरतें के पूॼीअ था। मक्के में औरतूं वयूं, लात उज़्ज़ा मनात, ई औरत जा नाला हुआ। मक्के वारा इन्ही के पूॼींदा हुआ, कुला पूॼींदा हुआ। ई मन नेक औरतूं वयूं, ख़ासियूं औरतूं वयूं। एतिरे मक्के वारा उन्हीं के पूॼींदा हुआ। अल्लाह फरमाए सूरह निसा आयत नंबर 117, ई मुशरिक, ई काफिर, ई अल्लाह के छॾे औरतें के पूॼीनि था। वो अल्लाह फरमाए व इन यदऊन इल्ला शैतानम मरीदा, ई हकीकत में शैतान के पूॼीनि था। शैतान जो मक़सद ई है जे इंसान वटां ऐं तौहीद जटे लाई आहे। अलॻि अलॻि रस्ते मथे अचींदो, कॾहिं हिन पासा अचींदो, कॾहिं हिन पासा अचींदो, कॾहिं सामे थी अचींदो, कॾहिं पाछड़ थी अचींदो। कुला तोजे तौहीद मथे हमलो थींदो। कॾहिं क तोजे मगज में ये ॻाल्हि विहारींदो, इन से कोड़ो थियो आहे, त मामूली वस्तु है। कॾहिं क तोखे कुटुंब यादि ॾियाराईंदो, कॾहिं क क़ौम यादि ॾियाराईंदो, कॾहिं क संगावती यादि ॾियाराईंदो, कॾहिं क दोस्ती यादि ॾियाराईंदो। तुंहिंजा दोस्त मड़ वञे पिया, तूं न वञे, नाराज़ थी पवंदा। कुटुंब सॼो वञे पियो, तूं न वञे, नाराज़ थी पवंदा। सॼी क़ौम वञे पई, तूं न वञे, नाराज़ थी पवंदा। पाण खे ई न आहे ॼाणणो जे दुनिया वारा नाराज़ थियनि था, दोस्त नाराज़ थियनि था, कुटुंब वारा नाराज़ थियनि था। न, पाण खे ई ॼाणणो आहे अल्लाह रब्बुल आलमीन कोरे में नाराज़ थिए थो। उहो कम जंहिंमें अल्लाह ताला नाराज़ वे, उन कम खे ओॾो न आहे वञिणो। पंहिंजा अमोक भाउ उन्हीं खे जरा पाण सम्झायूं जे अहिड़ी जॻह मथे ई न वञो जिते अल्लाह ताला जी नाफ़रमानी थींदी हुई, शिरक थींदो हुए। तहिड़ा चवनि था असीं त ईअं फिरे लाइ वञूं था, असीं नियारे लाइ वञूं था। अच्छा, अहिड़ी जॻह मथे कंहिं पण मक़सद से वञणो जिते अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में ज़ुल्म थींदो हुए, जिते शिरक थींदो हुए, कंहिं पण मक़सद से वञणो जाइज़ न आहे। फिरेलापन न, न्यारेलापन न, कुला एतिरे लाइ करे जे उन जॻह मथे पां रौनक वधायूं था, भीड़ खे पां वधायूं था, भले पंहिंजो अक़ीदो न आहे,
पंहिंजो अहिड़ो ईमान न आहे, पर तंहिं हूंदे ॿिया माण्हू ॾिसंदा ही मड़े पाण ॿेरा आहिनि, हरा हरा ईमान ख़तम थी वेंदो। न तौहीद जी गैरत जरा इंसान जे दिल में वे थी न, तेरा हिकिड़ो इंसान अहिड़े पेड़ के साम्हूं लौणो फेरे निहारे पण नथो, विञण त लॻो थियो। पंहिंजो दुश्मन जंहिं पाण सतायो हुए, जंहिं पाण ज़ुल्म कया हुए, जंहिं पाण तकलीफ़ ॾिनियूं हुए, उहो जरा पाण साम्हूं अचे थो, तर पाण उन ते खिली मिलूं था, उन से पाण खिली मिलूं था न। हिन पासे अचे पाण मोह हेॾा करे छॾींदासीं, हिन पासा अचे हेॾा मोह, हिन पासा हेॾा मोह करे छॾींदासीं। उनजो मोह ॾिसण पाण नथा मङो। कुला मुंहिंजो दुश्मन आहे, मूं ते ज़ुल्म कयईं, मूंखे सताएं, मूंखे ॾुख ॾिने, इन इंसान जो मोह ॾिसण ऐं मङां ज नथो। पाण ते ज़ुल्म कयईं, पाण खे ॾुखियो लॻे थो, पंहिंजो हक़ खाधे पाण खे ॾुखियो लॻे थो, पाण खे सताएं पाण खे ॾुखियो लॻे थो, उन माण्हू जो पाण मोह नथा निहारियूं। पर जेको अल्लाह जे हक़ में ज़ुल्म करे, अल्लाह जो हक़ खाई वञे, दुनिया जो मिणी कता वॾो ज़ालिम उहो आहे। अल्लाह फरमाए इन शिरक लज़ुल्मन अज़ीम, शिरक मिणी कता वॾो ज़ुल्म आहे। अहिड़ी जॻह जंहिं मथे ई ज़ुल्म थींदो हुए, उन हंध मथे पाण वञो, पंहिंजो तौहीद केॾा मरी वियो आहे, केॾा ख़तम थी वियो आहे। पाण उते वापार कयूं, पाण उते धंधो कयूं, पाण उतां कमायूं। अल्लाह फरमाए वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान, गुनाह जे कमे में, नाफरमानी जे कमे में, शिरक जे कम में, ज़ुल्म जे कम में हिक ॿिए जी मदद न कयो, बल्कि पाण भुली विया आहियूं, मुसलमान भुली विया आहियूं। नबीअ जो नालो अचे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर नबीअ जो फरमान अचे पंहिंजो मुड़ भॼूं था। नाले से मोहब्बत है, हदीस से मोहब्बत नहीं, नबी जे अमल से मोहब्बत नहीं। दुनिया में जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञे था, आखिरी टाइम है, वफ़ात कई था, ख़बर है आखिरी वसियत करो वही, ख़बर है पंहिंजो को माइतर, पंहिंजो को वड़ियल, पंहिंजो को डोसल जरा वफ़ात करे, तर को पाण खे वसियत करे, पुत्र हीअं कजा, पुत्र हीअं कजा। पाण ज़िंदगी भर पिंड जे डोसल जी, माइत्र जी, वड़ियल जी वसियत खे पूरो कयूं था। मुंहिंजो पीउ मूंखे वसियत करे वियो, मुंहिंजो पीउ मूंखे ईअं चई वियो आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को वसियत करे विया, पाण उनखे भुली विया आहियूं। आखिरी वसियत दुनिया में वञे था, फरमाई था लअनतुल्लाहि अलल यहूद वन नसारा इत्तखज़ू क़ुबूर अंबियाइहिम मसाजिदा। अल्लाह जी लानत वे यहूदीअ मथे, ईसाईअ मथे, लानत कुलावे, उन कहिड़ो गुनाह कयो, उन कहिड़ो कमु कयो? फरमायो इत्तखज़ू क़ुबूर अंबियाइहिम मसाजिदा, उन पिन जे नबी जे कबर मथे सजदा कयो। कंहिंजी कबर मथे? नबीअ जी कबर मथे। नबी त ऊंचा वें था न, नबी जी कबर मथे सजदा कयो, अहिड़े माण्हू मथे लानत वे। ये केर फरमाई था? फरमाई था मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने साहबा कराम की नसीहत करे चयो हो, वला तजअलू क़बरी ईदा, मुंहिंजी कबर मथे मेड़ो न लॻाइजा, मुंहिंजी कबर मथे मेड़ो न लॻाइजा, मुंहिंजी कबर मथे अची करे बेरा न थी जा, मुंहिंजी कबर मथे अची करे सजदा न कजा। आंखे दुरूद पढ़णो वे, पढ़ी छॾिजा, गमे इते हो, वो दुरूद मूं वटि पुॼी अचींदो। जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए था मुंहिंजी कबर मथे, दुनिया जी मिणी कता अज़ीम कबर, दुनिया जी मिणी कता वधारे बरकत वारी कबर, दुनिया जी मिणी कता बेहतर कबर, दुनिया जी मिणी कता वधारे मुबारक कबर जेको आहे वो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे।
पिंड जी क़बर जे बारे में चवनि था मुंहिंजी क़बर मथे मेड़ो न लॻाइजा। हिकिड़ो सहाबी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां अची न सजदो कयईं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ, हिकिड़ो सहाबी अची करे सजदो कयईं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे झले गिड़े हिकिड़ो कईं तो ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आउं उन मुल्क के वियोसि। उन मुल्क जा माण्हू पिंड जे बादशाह खे सजदो कईं था। बादशाह वेठो हुए अचें बादशाह खे सजदो कईं। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो त दुनिया जा बादशाह आहिनि ऐं त अल्लाह जा नबी आहियो ऐं वधारे हक़दार आहियो जे असीं आंखे सजदो कयूं। दुनिया जे बादशाह खे सजदो थिए पियो, इन कथा ख़ासो इहे जे आंखे सजदो थिए। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ खे चयो ए मुंहिंजा सहाबी आउं दुनिया में जा वेंदो रहां, मुंहिंजी क़बर बनी वञे, तूं मुंहिंजी क़बर वटां मटने त कोरो मुंहिंजी क़बर खे सजदो कने। साहबा किराम जा अहिड़ा सहाबी हुआ उन्हीं जो अक़ीदो तौहीद हो। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आजी क़बर खे आउं कॾहिं सजदो बि न कंदुसि। त फरमायो मूंखे पण सजदो न कर। अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे सजदो करणो कंहिं पण हालत में जाइज़ न आहे। मदद जेकॾहिं मंगणी वे अल्लाह वटां मंगो। हाजत रवा मुश्किल कुशा अल्लाह ताला आहे। बीमारी ॾींदड़ शिफ़ा ॾींदड़ अल्लाह ताला आहे। औलाद ॾींदड़ अल्लाह ताला आहे। रोज़ी रिस्क ॾींदड़ अल्लाह ताला आहे। दुनिया ने आख़िरत जा खज़ाना मड़े अल्लाह रब्बुल आलमीन जे हथ में ई ॿिए कंहिंजे हथ में न आहिनि। जेकॾहिं दुनिया वारा ॾेई सघे, क़बर वारा ॾेई सघे, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हो खे निहारियो। उन्हीं जे ज़माने में ॾुकार पियो, ॾुकार कैद साली वरसात न थिए थी। साहबा किराम मिणी के भेरा कईं था पांखे मींहं जी नमाज़ पढ़णी है, वरसात बंदि थी वई है, मींहं जी नमाज़ पढ़णी है, हलो मिणी के कोठे हिकिड़े मैदान में भेरा कईं था। मैदान में जमा थिया, भेरा थिया। पोइ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु दुआ घुरी चवनि था अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नस्तकी बिनबीक। ए अल्लाह ताला जैस ताईं असां वटि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद हूंदा हुआ, दुनिया में हयाती हुआ, तेरा असीं असांजे नबीअ के कोठे अचींदा हुआसीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ ने ए अल्लाह तो मींहुं वसाईंदो वे। ए अल्लाह ओ नबी असां वटां वेंदा रहिया आहिनि, हाणे असीं नबीअ जे काके अब्बास के कोठे में आया आहियूं। असीं नबीअ जे काके अब्बास के कोठे आया आहियूं। ए अल्लाह अब्बास साम्हूं कयूं था, अब्बास जी दुआ खे क़बूल कर तो मींहुं वसा। नबी जा काका अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु दुआ घुरे था, अल्लाह ताला मींहुं वसाए थो। उमर बिन ख़त्ताब नबी जी क़बर मथे की न विया हुआ जे ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जीअरा हुआ, दुनिया में ज़िंदा हुआ, ॾुकार पवंदो हो त ऐं दुआ घुरंदा हुआ त मींहुं वसंदो हो। हाणे ऐं वेंदा रहिया आहियो, हाणे ऐं असां मथे मींहुं वसायो न विया। उन्हीं खे ख़बर वई क़बर वारे तां मंगणो शिरक है। अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटां सवाल न कराए, बल्कि अहिड़ी जॻह मथे वञणो, कुर्बानी करणी, को नेकी करणी, को अमल करणो, इन जी पण मनाई है। हिकिड़ो साहबी अबू वाक़िद अल-लैसी रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कईं था नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो साहबी अचे थो अने चए थो ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं हिकिड़ी नज़र मञई है। नज़र सम्झो था, नज़र ई है जे मुंहिंजो ही कमु जेकॾहिं थी वियो त आउं ही कंदुसि, ही मुंहिंजो कमु थी वियो आउं 100 मिस्कीन खे खाराईंदुसि, आउं मंदरसो चालू कंदुसि, आउं मस्जिद बनाईंदुसि, आउं ये नेकी कंदुसि। ये नज़र है।
जे मुंहिंजो ही कमु थी वञे त आउं हीअ नेकी कयां। मूं नज़र मञई आहे, हिकिड़ी जॻह आहे बुआना नाले जी, जॻह जो नालो कहिड़ो आहे? बुआना। उन जॻह मथे वञी करे आउं उठ ज़बा कंदुसि, ये मूं नज़र मञई आहे। हाणे उहो मुंहिंजो कमु पूरो थी वियो आहे, हाणे मूंखे नज़र पूरी करणी आहे, पूरो उन जॻह मथे वञी आउं नज़र पूरी कयां, उठ ज़बा कयां। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हल कान फीहा वसनुन मिन औसानिल जाहिलिया, कुरो उन जॻह मथे ज़माना जाहिलियत जो को बुत रखियल आहे जंहिंजी माण्हू पूॼा कंदा हुआ? चए न, उते कोई बुत न आहे रखियल। फरमायो, हल कान फीहा ईदुन मिन यादिल जाहिलिया, कुरो ज़माना जाहिलियत में उते मेड़ो लॻंदो हो, उते माण्हू बेरा थींदा हुआ? अहिड़ी को जॻह है? न, अहिड़ी को जॻह न आहे। उते मेड़ो नथो लॻे, उते बुत न आहे रखियल, उते क़बर न आहे, उते कीअं बि न आहे, ऐं ईअं वञा थो उन जॻह मथे उठ ज़बा कयां। फरमायो, वञ तो उठ ज़बा करे अच, कीअं वांदो न आहे। पर जेकॾहिं उते मेड़ो लॻे थो, उते क़बर आहे, उते बुत रखियल आहे, अहिड़ी जॻह मथे क़ुर्बानी करणु जाइज़ न आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे ॾसियो आहे। बल्कि सहाबा किराम त उहा सूरह फतह जेकॾहिं पढ़ंदा त उन सूर जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र कयईं, लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजरा। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला उन ईमान वारे माण्हू खां राज़ी थी वियो जेको माण्हू हिकिड़े वण हेठि वेठल हुआ ने आजे हथ मथे बैत कयो पे। 1400 सहाबा किराम हुआ। केतिरा? 1400 सहाबा किराम हुआ। हिकिड़े वण हेठि वेही करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मथे हथ रखी करे अने बैअत कयो हो जे असीं इस्लाम लाइ करे क़ुर्बानी ॾियण लाइ करे तयार आहियूं। उन वण जो ज़िक्र अल्लाह क़ुरान में कयईं। पोइ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर आयो, ज़मानो आयो, तर उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर पई जे उहो वण जंहिं वण हेठि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठल हुआ, जंहिं वण हेठि 1400 सहाबा किराम भेरा थिया हुआ, जंहिं वण जो ज़िक्र क़ुरान में जाए, उन वण हेठि माण्हू वञी करे नमाज़ पढ़नि था, कुला पढ़नि था। ही त उहो वण आहे जंहिं वण हेठि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठल हुआ। ही उहो वण आहे जंहिं वण हेठि 1400 सहाबा किराम भेरा थिया हुआ। ही उहो वण आहे जंहिं वण जो ज़िक्र क़ुरान में जायो आहे। एतिरे लाइ करे माण्हू उते वञे था अने नमाज़ पढ़नि था जे असांखे सवाब जुड़े। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर पई। उमर आहे, उमर केरु थिए? उमर बिन ख़त्ताब खे ख़बर पई माण्हू खे हलाए इन वण खे वॾे पहाड़ में जा कढी छॾियो। वण वॾे पहाड़ मां कढी फिगाए छॾियो। अहिड़ो वण न खपे जंहिं वण जे कारण शिरक अचींदो हुए। उहो वण जंहिं वण हेठि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेसाई खयो। उहो वण जंहिं वण हेठि 1400 सहाबा किराम बेरा थिया, जंहिंमें उमर पिंड पण हुआ, अबू बकर हुआ, अली हुआ, उस्मान मड़ा हुआ। उहो वण जंहिंजो ज़िक्र क़ुरान में जायो आहे, पर उन वण जे कारण जर माण्हू में शिरक आयो हुते, उन वण खे माण्हू बरकत वारो सम्झिया, उन वण हेठि माण्हू अची विठा, भेरा थिया, नमाज़ूं पढ़िया। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु चए था अहिड़ो वण न खपे जंहिंजे कारण अक़ीदो फिटंदो हुए, वण खे वधाए वेठो। सहाबा किराम हिकिड़े सफ़र में हुआ, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भेरा आई, जंगे हुनैन जो मौक़ो आहे, हिकिड़े वण हेठां गुज़रिया, उन वण में काफ़िर पिन जा हथियार टंगींदा हुआ, तलवार वे, भालो वे, नेज़ो वे, जेकी भी वस्तु हुन में टंगे छॾींदा हुआ। वण में पुला टंगींदा हुआ। इन वण में जा इन हथियार में बरकत अची थी। हिन वण में जेकॾहिं हथियार टंगियो त इन में बरकत अची थी।
उन वण जो नालो हो ज़ातो अनवात अरबीअ में। अहिड़ो वण जंहिं वण में हथियार टंगा जंहिं साहबा किराम विया पे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा, तो उ साहबा जो नवा नवा मुसलमान थिया हुआ, इस्लाम क़बूल कयो हो, अञा वधारे दीन जे बारे में ख़बर होनी की न भई, उ साहबा किराम चवनि था, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजअल लना ज़ात अनवातिन कमा लहुम ज़ात अनवात। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के पण हिकिड़ो अहिड़ो वण खपे जंहिं वण में असीं पिंड जा हथियार टंगियूं, जीअं काफर टंगिए था, इन्हीं जे हथियार में बरकत अचे थी, ईअं हिकिड़ो वण असांखे पण खपे। ऐं असांखे ॾसियो हिकिड़ो वण जो उन वण में असीं पण हथियार टंगियूं त असांजे हथियार में पण बरकत अचे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहा जी ॻाल्हि कयां आहियां जेको ॻाल्हि बनी इसराइल ऐं ईसा मूसा अलैहिस्सलाम से कयो हो। मैं कुरो चयो हो इजअल लना इलाहन कमा लहुम आलिहा, ए मूसा तूं असांखे हिकिड़ो बुत बनाए ॾे जेको हुन जो बुत है। ई वण ना हिकिड़ो बुत है जंहिंमें माण्हू अची करे हथियार टंगिए था। इस्लाम अहिड़े मिणी वस्तु खां मना करे थो। को वण वे ते भले, को पत्थर वे ते भले, को दरगाह वे ते भले, को जगह वे ते भले, को पेड़ वे ते भले, इस्लाम कंहिं वस्तु खे नथो मञे। पां मिणी की ख़बर अथई है दुनिया जो मिणी कता वधारे बरकत वारो पत्थर क्यों है? हजर असवद जो काबे में लगो पियो है। हाजीअ वञे था उमरो कई तो उनके चुमीए था, पिठियूं ॾिए था। ई जन्नत जो पत्थर है। केॾा जो है? जन्नत जो पत्थर है। उन खां वधारे बरकत वारो ॿियो कोई पत्थर ना आहे। पण इन पत्थर के जब उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मिठी ॾिनो तर चए था इन्नी ला इलम इन्नका हजरुन ला तनफउ वला तदुर। ए कारा पत्थर, ए हजरे अस्वद, मूंखे ख़बर है तूं हिकिड़ो पत्थर आहीं, तूं न नफ़ो ॾेई सघें थो न नुक़सान पुॼाए सघें थो, तो में कीअं ताक़त न आहे। मूं तोखे जेकॾहिं मिठी ॾिनी है, आऊं तोखे जेकॾहिं चुमियो आहियां, तंहिंजो हिकिड़ो ज कारण सबबु है, उहो ई है जे मूं मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो हो जे तोखे मिठी ॾिने हुए, तॾहिं तोखे मिठी ॾियां थो, तॾहिं तोखे चुमां थो। एतिरे लाइ करे नथो चुमां जे तो में नफ़ो न नुक़सान है, न। दुनिया जो मिणी कता वधारे बरकत वारो पत्थर, उन में पण ये ताक़त न आहे जे पाण खे नफ़ो ॾेई सघे या पंहिंजो नुक़सान करे सघे। त दुनिया जा ॿिया पत्थर, दुनिया जा ॿिया वण कोरो पाण खे नुक़सान न कोरो नफ़ो ॾींदा। नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह ताला आहे, तंहिंखां सवाइ ॿियो को पण न आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, तौहीद खे बचायो ऐं कुटुंब बचाए लाइ करे, क़ौम खे बचाए लाइ करे, संगावतीअ खे बचाए लाइ करे, दोस्ती खे बचाए लाइ करे जेकॾहिं तौहीद खे क़ुर्बान करे छॾियां, तौहीद जेकॾहिं विञाए छॾियां, क़यामत जो ॾींहुं ई कुटुंब छॾे वेंदो, ये क़ौम छॾे वेंदी, ये दोस्ती छॾे वेंदी, कोई वस्तु पाण खे कमु थी न अचींदी। हिकिड़ी जी वस्तु पाण खे कमु अचींदी, तौहीद तौहीद तौहीद। यौम यफिरुल मर्उ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी। अल्लाह फरमाए हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं अचे वारो आहे जे सॻो भाउ सॻे भाउ में जा हथ कढी वेंदो, औलाद माइत्र के भुली वेंदो, माइत्र औलाद के भुली वेंदा, घरवारी घरवारे के भुली वेंदी, संगावतियूं टुटी वेंदियूं, मणे वस्तु ख़तम थी वेंदियूं, पर हिकिड़ी वस्तु कमु अचींदी, उहा वस्तु आहे तौहीद। जेको इन तौहीद खे बचाए वियो, शिरक खां बची वियो, तौहीद मथे जंहिं इंसान खे मौत अची वियो, उहो अल्लाह रब्बुल आलमीन वटि कामयाब है। पाण अहिड़ी को दोस्ती न कयूं जंहिं दोस्ती जे कारण पंहिंजो तौहीद वेंदो रहे, पंहिंजो ईमान वेंदो रहे, न त क़यामत जो ॾींहुं पाण खे अफ़सोस थींदो। हाँ, पंहिंजो कुटुंब है, पंहिंजो कबीलो है, पंहिंजो खानदान है, पंहिंजी संगावती है, पंहिंजी क़ौम है, पंहिंजी दोस्ती है, पाण खे नथो सरे त पाण चऊं मिणी कमे में असां भेरा आहियूं। जेको ख़ैर जो कमु हूंदो, भलाई जो कमु हूंदो, नफ़े जो कमु हूंदो, असीं भेरा आहियूं, आंखे सपोर्ट कंदासीं, बेठ ॿधी भेरा उभी रहंदासीं, पर शिरक जे कम में असीं भेरा कॾहिं न बीहंदासीं।
तौहीद मथे कॾहिं समझौतो की न थींदो। ये दौलत है, मिणी खां वॾी दौलत इनखे बचायो। शैतान चाहे तो ई जे आउं तौहीद वारे वटां तौहीद झटे वञा, इन जो तौहीद नाबरो थिए, कमज़ोर थिए। न मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, तौहीद खे कमज़ोर न कयो। मंगणो वे अल्लाह वटां मंगो। अहिड़ी जॻह नूं पासो कयो जिते शिरक थींदो हुए। अहिड़ी जॻह मथे न वञो जिते शिरक थींदो हुए। अहिड़ी जॻह खे आबाद न कयो जिते शिरक थींदो हुए। तौहीद तौहीद असल है, तौहीद सवा ॿियो कीअं पण न आहे। बुनियाद जेको पंहिंजे रखियल आहे तौहीद मथे रखियल आहे। को पण कमु कयो, पिंड जे आलिम खे पुछो, पिंड जे वॾे कंहिंखे पुछो, इल्म वारे खे पुछो, आउं हीअ विख खणां थो, आउं हीअ कमु कयां थो, मूं लाइ करे जाइज़ आहे की न? न त थी सघे ऐं उन कम खे मामूली सम्झंदा हो, पर उन जे कम जे कारण, उन अमल जे कारण, उन विख जे कारण आंजो तौहीद बर्बाद थी वञे, आंजो दीन बर्बाद थी वञे, आंजो ईमान बर्बाद थी वञे। जा अज़ीज़ भाइरो, एतिरे लाइ करे दुनिया में शिरक जूं क़िस्मूं वधी वियूं आहिनि। नई नई शक्ल में शिरक अचनि पिया, नई नई शक्ल में बिदतूं अचनि पियूं, कुफ्र जा कम अचनि पिया, शिरक जा कम अचनि पिया। इन हालत में पाण तौहीद बचाइणो आहे। ही उहो ज़मानो आहे जंहिं ज़माने जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो, माण्हू मथे अहिड़ो ज़मानो अचींदो, माण्हू सुबुह जो मोमिन हूंदो, सांझ जो काफ़िर थी वेंदो, सांझ जो काफ़िर हूंदो, सुबुह जो मोमिन थी वेंदो, सुबुह जो मोमिन सांझ जो काफ़िर बनी वेंदो। यानी किंटाणे इंसान वटां ईमान झटिजी वञे, इंसान खे ख़बर पण की न हूंदी। ईमान खे बचाइणो आहे, तौहीद खे बचाइणो आहे। दुनिया भले ओछी कमायो, 200 रुपया भले ओछा कमायो, पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो तौहीद खे बचायो। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। आ मथे जर मौत अचे तर इन हालत में अचे जंहिं तौहीद वारा खपो, ऐं मुसलमान खपो, ऐं ईमान वारा खपो, ऐं दीन वारा खपो। इन हालत में जेकॾहिं मौत आयो त दुनिया में पण कामयाब आहियो, न आख़िरत में पण कामयाब आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ सुनियूं, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी के अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान भाई के तौहीद मथे कायम रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान भाई के तौहीद जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान भाई के शिरक खां, कुफ्र खां, बिदअत खां बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन जैसे पाण खे जियारे तौहीद मथे जियारे, न जॾहिं पंहिंजो ख़ात्मो थिए तर पाण तौहीद मथे अल्लाह ताला पंहिंजो ख़ात्मो फरमाए। आमीन सुम्मा आमीन। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।